प्रोग्राम में तव्हां आया हो हिन जो बेसिकली बजट 3 लाख रुपया आहे। 2022 में प्रोग्राम शुरू थियो, हिन महिल 2025 हले थो पियो। हीअ जेका बजट 3 लाख आहे, हिन महिल हिन कमरे ते ख़र्चु 5 लाख थो अचे, जेको मुतासिर आहे उनखे करिणो थो पए, न त उन फिज़िबली तौरु उहे उनजा पैसा रुकिजी वेंदा। त तव्हां इहा डिमांड रखी सघो था त महांगाई 2-3 सालनि खां जेका वधी आहे त हींअर हिन जी बजट कुझु वधाई वञे। इहा जाइज़ ॻाल्हि आहे तव्हांजी। बाक़ी अगरि महांगाई थी आहे और 3 लखनि में जाइ नथी ठहे त प्रॉब्लम आहे। इहा ॻाल्हि असां खणंदासीं बिल्कुलु। अच्छा सर, कराचीअ में ऐं लाड़काने में 2 वाक़िया पेश आया आहिनि, जंहिंमें उते बि गटर में ॿारड़ो हिकिड़ो ॿुॾी मरी वियो आहे ऐं लाड़काने में बि हिकिड़ी नेंगरी ॿुॾी मरी वई आहे ढकण न हुजण करे। इहे इशू वॾनि शहरनि में पेश आया आहिनि। इन हवाले सां तव्हां मकानी इदारनि जी कारकर्दगी ते कहिड़े मुंहिंजे ख़्याल अॼु मां सुबुह जो ॾिसां पियो मेयर त चए पियो साईं मां कहिड़ो बहस कयां, मां ब्लेम ई पाण ते थो वठां। सुठी ॻाल्हि कई। हक़ीक़त में इहो ब्लेम गेम हलंदी, उहो चवंदो फलाणे कयो, उहो चवंदो फलाणे कयो। हाणे मसइलो इहो आहे जो असांखे ॿुधायूं अलाए केतिरा 45,000 अलाए केतिरा 2,95,000 अलाए केतिरा गटर आहिनि कराची में। इहा असांखे बि ख़बर आहे, मां बि लोकल गवर्नमेंट जो मिनिस्टर रहियो आहे। जेका ढकण लॻनि था चोरी बि थियनि था, हेरोइन जी जेका आहिनि खणी था वञनि और विकिणनि था उन शइ खे, और गटर्स खुलनि था जंहिंमां इहो प्रॉब्लम्स थिए थो। लाड़काने में बि साॻी, हर वॾे शहर में साॻी मसइलो। इन जेको मैकेनिज़म ठाहिनि त जीअं शइ चोरी न थिए। मां ॿाहिरें मुल्क में ॾिठो आहे जंहिं तरीक़े सां मैनहोल लॻे थो न, उहो आम माण्हू न कढी सघंदो उनखे, या त तव्हांखे इक्विपमेंट हुजे कढण लाइ। हिते त हेरोइन जी जेको आहे उहो त अचे थो, बसि छिकियूं खड़ी थो वञे। त अगरि उहो ख़र्चु करिणो ई आहे, मुंहिंजी तजवीज़ आहे मैनहोल ज़रूरी आहे, न त इहे प्रॉब्लम्स थींदा ख़ासि तौरु वॾे शहरनि में। त उन खे इंस्टॉल करण जो जेको तरीक़ेकार आहे उन खे सिधो करणी असल ॻाल्हि इहा। MQM सदाईं इहे मुतालबा कंदी आहे, हाणे बि मुतालबा वरजाइनि पिया त असांखे सिंध में अलॻि सूबो करे ॾियो, ऐं लाहौर जा हिकिड़ा TV जा जेके मालिक आहिनि उहे बि हिते अची उन ते सेमिनार करे था वञनि। आख़िर हिन जो हल छा निकिरंदो, या पीपल्स पार्टी तहदीद कंदी ऐं उहो मुतालबो कंदा रहंदा, कमु ईअं हलंदो? इन ते बहस ई करण जी ज़रूरत न आहे। कहिड़ो बहस आहे? सिंध खे कंहिंखे ताक़त ई कंहिंजे माउ खे न आहे जो इन खे विरहाए। इन अजाई मथो था हणनि, कुझु न थींदो। केर बि हुजे, ख़ाली अलाह करे सघे थो, बाक़ी ॿिए कंहिंखे ताक़त कोन्हे। मुड़नि छो न था बाबा उहो दुश्मन आहिनि न, उहे दुश्मन आहिनि। उहे चाहिनि था हिते एनार्की थिए, हिते फॾो थिए, वेड़ थिए। इहा ई ॻाल्हि आहे, ॿियो कहिड़ी ॻाल्हि आहे? इहो इन ते इहो ॻाल्हाइण ई बेकार आहे, ज़रूरत ई न आहे ॻाल्हाइण जी, को ॿी ॻाल्हि कनि। अच्छा, हिन महिल सिंध हुकूमत चए पई त कणिक पोखियो, उन जे लाइ सब्सिडी बि ॾियनि पिया, पर असांजे हिन ज़िले में प्रॉब्लम पाणीअ जो आहे। सारनि में बि पाणीअ जो इशू रहियो, हाणे बि ज़रूरु थींदो। अञा ताईं रीमॉडलिंग सैफुल्ला जी रहियल आहे, शाखुनि जा इशूज़ रहियल आहिनि। खीरथर जो तव्हां जेको चई खाटी, उहा बि अञा अधु थी आहे, उनजो छा निकिरे? खीरथर जा पैसा असां रुकायासीं, जो पाणी में पिया कनि लास्ट टाइम। पाण तव्हां बि शायदि हलियो अलाए छा, असां वञी बंदि करायसीं। हाणे आपके लाइनी थींदी अप्रैल में, त उहो असां जेको सेक्शन आहे KBH ताणी, उहो जेको रहियल आहे उहो असां साफ़ु कराईंदासीं। चेयरमैन साहब खे चयल आहे, हाणे इहो हाणे मौक़ो आहे, असां हाणे खणंदासीं तव्हांजे वसासत सां बि, इलेक्ट्रॉनिक मीडिया सां। चेयरमैन साहब चयो मां सैफुल्ला जी रिमॉडलिंग कराए ॾींदी, इन खे साफ़ु करिणो आहे। अगरि तव्हां वञी ॾिसो त शुरू में जेका 1-2 किलोमीटर आहे असां साफ़ु करायोसीं, पोइ वरी वॾो धिको आहे 6-7 फुट जो, पोइ सॼो पेट ई लटियल आहे। ज़ाहिर आहे मथों ज़ाहिर नज़र अचे थी पाणी जाम आहे, हिन साल बि ईअं हो, पर एक्चुअल वॉल्यूम पाणी जो जेको अधु आहे, त खोट त पोइ आख़िर में ई थींदी न। वञी मथियां पी, पोइ हिते पाणी पूरो नथो थिए, त इन जी खाटी ज़रूरी आहे। उन सां गॾु जेकी बि शाखूं निकिरनि थियूं मेन कैनाल्स, जिथे ज़रूरत आहे खाटी जी, उहो बि कराईंदा, इहो कराईंदासीं इंशाल्लाह इन साल। अच्छा, कंबर शहदादकोट ज़िले में हींअर जॾहिं इहो सारियुनि जे ख़रीदारी वारो प्रॉब्लम जेको थियो कटो ते नारो, उन में तव्हां ऐं सरदार खान चांडियो गॾु वेही मसइले खे हल करण जी कोशिशि कई। छा ॿिया मसइला जेके थियनि था उन में बि तव्हां गॾिजी वेही सघो था? छो जो यको इहो आहे त तव्हां ॿिन्ही विच में हिकिड़ो तकरार आहे जेको। तकरार त न आहे, बेसिकली ॿिया मसइला आहिनि। जेतिरे क़दुरु ॿिया मसइला असांजे तरफ़ां का रुकावट कोन्हे मसइला हल करण जे लाइ। मसइला हल थियणु खपनि, और मसइला आहिनि बि माण्हुनि जा। मां सम्झंदो घणो जेका मसइला आहिनि उन्हनि जी पंहिंजी ट्राइब जा आहिनि, त उहे वेही कनि हल। असांजे तरफ़ां 100% आहे छा आहे इन के माण्हुनि जा मसइला हल थियनि, खून रेज़ी न थिए, झेड़ा न थियनि, ख़तमु थियनि। बिल्कुलु इन महिल ज़िले में पीपल्स बस हलाइण जे हवाले सां या ॿिया मामला आहिनि जिन खे तव्हां गॾिजी जे कॾहिं डिमांड कयो त हिते खोड़ इशूज़ जेके आहिनि उहे हल थी सघनि था?
बिल्कुलु थियनि बा इहो डिमांड करण बि खपे। असां नुमाइंदा बि आहियूं, असांखे माण्हू वोट कनि था, असां उन्हनि जो असांजो फ़र्ज़ु थिए थो उन्हनि जे लाइ इहे शयूं असां कयूं। जेका बि ट्रांसपोर्ट जो हुजे, कंहिं शइ जी बि हुजे, बेसिकली इरीगेशन जो हुजे, मेन शइ असांजो इरीगेशन आहे हिते, ज़री माश शहर ई उन ते था हलनि असांजा। सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं 7 डिसंबर ते मल्हायो वेंदो, तव्हां उन वारे सिंध जो सकाफ़त जो ॾींहुं मां सम्झो हर सिंधी खे जेको आहे मल्हाइणु खपे इन शइ खे, और दे शुड बी प्राउड कि बाबा सिंधी आहियूं, और पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे एरिया खे जेको बि जिथों जो आहे उते उनखे मल्हाइणु खपे।